मोहबतुनि जे मंज़िलनि में बेवफ़ाइनि जा पंध, दिलबर जी दूरी ऐं मींहं ओहिरनि जहिड़ियूं मयारूं। लुआरी शरीफ़ वेझो ॻोठ अब्दुर्रहीम मेरान पोटे खां नौजवान कलमकार ऐं शाइर सागिर अमीन वाढो लिखे थो। लॻी मेख न उखड़े हई जा होतन, लखें लुआर गॾु थिया समें सोनारनि। सिरकी कान सैयद चए हज़ारें हथोड़नि, सा मेख महबूबनि चपन सां ई चोरे विधी। लाड़ जे लाखिणियुनि ॿनियुनि में निसरंदड़ सारियाली संगनि जहिड़ी दिलरुबा यादि लिखंदे अॼु सांझ विला जो कलम खणी लिखण खां पहिरियां केतिरो रुनो आहियां बशीर भाउ, उहो त इहे दिलि ॼाणे थी। ॾाहनि बि केॾो न सच चयो आहे त जिते बाहि ॿरे सा जाइ जले। मूंखे यादि आहे त अञा जॾहिं मासूम पणे जा ॾींहं हूंदा हुआ, ॻोठ वारे स्कूल में प्राइमरी पढ़ंदो हुअसि, तॾहिं खां ई अलाए छो उदासियूं मूंखे ॻल लाहे वेंदियूं हुयूं। वाहनि जा वॾा कप, सरनि जे निसरण वारी रुत, उतर वाह जी थधिकार, लाड़ जूं ॿनियूं, धनारनि जूं रांदियूं, पखियुनि जा उॾामदड़ वलर, मींहनि ओहिरा, ककरनि जूं कारूं ऐं निमनि जा वण ऐं निमाशामूं जेके मूंखे मन वणंदड़ बि लॻंदियूं हुयूं ऐं उदास बि करे वेंदियूं हुयूं। ऐं 3 ॾींहंनि को शाइर त कोन हुअसि जे कंहिं ग़म जो बार हल्को करण लाइ कलम ऐं काग़ज़ जो सहारो वठां, पर 3 ॾींहंनि जॾहिं उहे मंज़र मूंखे मुतासिर करण लॻंदा हुआ त ॻोठ जे ॿारनि ऐं पंहिंजनि यारनि खां अकेलो निकिरी वञी फितरती हुसन ऐं मोहबतुनि ते वीचारण लॻंदो हुअसि। अॼु सोचां थो शायदि 3 ॾींहंनि ई का ॾात निछावर थी चुकी हुई ऐं जेका लिक लिकोटी रांदि जियां मूंखे छुअण आई हुई 3 ॾींहंनि में। प्रिय पंहिंजे खे परचाए अंदर में प्यार पोखियो आहे, असां कंहिं सूंहं खे ॾिसंदे अखियुनि में यार पोखियो आहे। अड़े सागर अमीन साईं, अमानत में न ख़यानत कर, ईअं चवंदे छिडो थींदे प्री इनकार पोखियो आहे। बरसातुनि जे पाणीअ में काग़ज़ जूं ॿेड़ियूं तारींदे, वलर वारींदे ऐं प्यार पचारींदे बचपन जा ॾींहं त अलाए कीअं गुज़री विया ॻोठ अब्दुर्रहीम मेरान पोटे जे माॻनि ते। पर जॾहिं 5वीं क्लास पास करे 6वीं पढ़ण लाइ गवर्नमेंट हाई स्कूल लुआरी शरीफ़ जा पट अची वसाया हुअमि, तॾो का ॾींहं बि ॾाढा अजीब लॻा हुआ। स्कूल टाइम पूरे थियण खां पोइ जल्दी पंहिंजे ॻोठ पहुचण, होमवर्क ऐं घरू कमनि खे निपटाईंदे हफ़्ता महीननि में ऐं महीना सालनि में बदिलबा विया। जीअं जीअं वक़्तु करवटियूं बदिलाईंदो वियो, तीअं तीअं सूंहं परवर अखियुनि सां लाइ ॻल लाइ वरितो हुउमि। वक़्त जे बेलगाम घोड़े जूं टापोलियूं, ज़माने जे तलाउ जूं छोलियूं, प्यार जूं लोलियूं, दिलि हिंदोरे में लुॾंदड़ हसरतूं, जहिड़ियुनि जा जोड़ ऐं चांडोकियूं, हुस्नाकियुनि जा पंध ऐं मुंहिंजा रोलाक नेण नेठि नींहं जी नदी में लही पिया हुआ बशीर भाउ, ऐं अलाए त किथां अची लफ़्ज़ पलटी पिया हुआ। ऐं पोइ को गीत ऐं ग़ज़ल लिखी वठंदो हुअसि स्कूल वारी रफ़ कापीअ ते। लोकां लिकी लिकी लिखियल मुंहिंजी उन शाइरी जी हिकिड़ी त मूंखे ख़बर हूंदी हुई ऐं ॿियो मुंहिंजो ख़ुदा ई ॼाणंदो हो। दिलि चवंदी हुई हुसन जेके वॾे बाग़ में वेही उन्हनि गीतनि खे दुनिया जे सभिनी आशिक़ दिलनि ऐं महबूब अखियुनि जे नां कयां, पर उहो चांहि जे बावजूद बि गीत लिकाए दिलि में रखणु मजबूरी थी पवंदी हुई। दिलि जे हथां मजबूर हूंदो हुअसि। ऐं पोइ वक़्तु ईअं ई गुज़रंदो रहियो। ईअं लिखंदे लिकाईंदे, पाण पढ़ंदे ऐं गीत झुगारींदे ज़मानो गुज़री वियो। सालनि जे कैलेंडर में जॾहिं 2010 ॻणियो वियो हो त मूंखे मैट्रिक पास करण जी तौफ़ीक़ अलाह ताला ॾिनी हुई ऐं मूं मैट्रिक पास कयो हो। ऐं पोइ ईअं ई वक़्त जे हरण 2 छलांगूं ॾिनियूं हुयूं ऐं 3 साल अख छिंभ में गुज़री विया हुआ। मोरड़ी जी ढंढ ते लहंदड़ चांडोकियुनि जा अॼु बि चिठो यादि अथमि त 2013 में मूंखे पाक फ़ौज में सिपाही जी नौकरी मिली वई। नौशरो फिरोज़ मां ट्रेनिंग जी पुॼाणी थी वई ऐं सियालकोट हलियो वियोसीं ड्यूटी ते। ऐं ज़िम्मेवारनि खे कुल्हे कोठियो में इहो चई त मिटी मुंहिंजे मुल्क जी, सदा मुंहिंजो मान, ते मिटीअ मथां जान, अॼु बि घोरियां अमीन चए। ऐं पोइ 3 सालनि पुॼाणा सियालकोट जी सरज़मीन खे ख़ैराबाद चई वरी अची कोयटा जूं पहाड़ियूं वसायमि। जबलनि जे ख़ूबसूरतियुनि ऐं अणगणियुनि हुस्नाकियुनि वारो ई कोयटा जो इलाइक़ो ऐं ख़ूबसूरत रातियूं, चांडोकियूं ऐं पहाड़ियुनि जो हुसन मूंखे लाड़ अॼु बि ॾाढो यादि ॾियारींदो आहे।
मौलवी हाजी अहमद मलाह जी उहा बस्ती जेका अॻे सांवरपुर जे नाले सां सुञाती वेंदी हुई ऐं हाणे बदीन शहर जे नाले सां सॼो वंदड़। हिन शहर में मुंहिंजो हिकिड़ो यार रेजालो रहंदो आहे जेको सभु कुझु चाहण जे बावजूद बि अणॼाण लॻे थो। हुनखे इहो बि पतो आहे त सागर अमीन जी गीतनि जी सिट सिट में रुगो दर्द पलटियल आहे ऐं उहो दर्द हुनखे मुंहुं अर्पियो आहे। ऐं हुनखे इहो बि पतो आहे त मुंहिंजे गुलाबी हुसन ऐं हिजाबी अखियुनि अॻियां सागर अमीन ईअं ई कुठल आहे जीअं लाड़ जे नीरगिन खे शिकारी कुई छॾींदा आहिनि डंढुनि किनारे ते। सियारे जी कंहिं ख़ूबसूरत शाम में अॼु बि प्यार प्रचार थींदी आहे ऐं हुन जूं यादूं पलटी पवंदियूं आहिनि दिलि जी दुनिया मथां। ऐं पोइ ईअं वक़्त जे हिन सफ़र में हलंदो अचां पियो, पर मुंहिंजे भाग जी बदनसीबीअ जो तख़्त ईअं उलट पुलट थींदो रहियो आहे। बशीर भाउ हू ज़िद करे मूंखे तड़पाइण लाइ मूंखे पंहिंजी आईडीअ ते कॾहिं ब्लॉक कंदो आहे त कॾहिं मुंहिंजो नंबर ब्लॉक लिस्ट करे छॾींदो आहे। हुसन ते मग़रूर थी वियल मुंहिंजे हुन महबूब साईं खे आउं छा ॿुधायां त तोबिन ढोलिया ॾींहं ॾुखारा तोबिन करचन कहिड़ा सियारा। तोबिन ढोलिया ॾींहं ॾुखारा तोबिन करचन कहिड़ा सियारा। ईअं न रुस्तूं मूंखां प्यारा मूंखां ईअं जे मोह मटींदे पंहिंजा रस्ता धार धरींदे मूंखां जे तूं प्यार पलींदे वेस पोइ पाए वठंदसि कारा। तोबिन ढोलिया ॾींहं ॾुखारा तोबिन ढोलिया ॾींहं ॾुखारा। बसि अॼु बि हुनखे बेअख़्तियार यादि करे ॾाढो रोअंदो आहियां ऐं मुंहिंजी निमाणी दिलि अॼु बि कोइटा जे पहाड़ियुनि ते हुनखे पुकारींदी आहे सॾींदी आहे। अॼु बि जॾहिं चोॾहीं जो चंड चांडोकियूं हारींदो आहे त मुंहिंजो वेगाणो मन हुनखे ॾाढो सारींदे तड़पंदो आहे सुरकंदो आहे। पर पोइ बि हिकिड़ी इनायत उन दिलबर पिरी प्यारे जी आहे जंहिंजा ॾिनल ॾुख मूंसां निभाईंदा अचनि ऐं हुन जूं यादूं मूंखे जीअण जो हौसलो ॾींदियूं अचनि। मुर्शिद लतीफ़ चवाणी त तिन ॾुखनि खे शाबास जिनी मूंसे घारियो जां हुयसि पंध में तव्हां हुया मूं पास जॾहिं प्रीअ खे मिलियासि त वीचारा वरी विया।